थड़ी मोहब्बत में मज़दूरनि पारां नए साल जी ख़ुशी में जश्न मल्हायो वियो। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट्स में। थरड़ी मोहब्बत में पोरित मज़दूरनि पारां नए साल जी आमद ख़ुशी मौक़े ते हिकु नई रवायत क़ाइमु करे वरिती। मज़दूरनि पारां चांवरनि जूं भरियल बोरियूं कुल्हनि ते खणी ढोल शरनाइनि ऐं सिंध जी सक़ाफ़ती गीतनि ते सवें ॻोठाणनि जी मौजूदगी में 10 किलोमीटर पैदल पंधु करे सीहड़ स्टेशन भरिसां सिंध जे मशहूरु बुज़ुर्ग मियां दाद सीहड़ जे मज़ार ते उन मौक़े ते मज़दूरनि चयो त असीं मज़दूर हर साल मियां दाद जे मज़ार ते ढोल ऐं शरनाइनि सां नाच कोॾ करे पैदल मार्च करे चांवरनि जूं भरियल बोरियूं खणी वेंदा आहियूं ऐं उन उमेद सां त असांजी सुहिणी सिंध शाल आबाद ऐं सरसब्ज़ रहे ऐं सिंध जा मज़दूर हारी पंहिंजी सक़ाफ़त खे उजागर कंदा आहिनि। कैमरामैन आमिर मंगे सां गॾु इख़लाक़ अहमद चांडियो, धरती टीवी न्यूज़, थरड़ी मोहब्बत।